जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कबूल खुआरो जे लिंक रोड ते, जेको ज़बून अली जो शिकार बणिजी वियो आहे। अचो त हितां जे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जो हिन रोड बाबति कहिड़ा तफ़सील आहिनि। मरीज़ खणण खां पहले असां 10 मिनट पहले सोचींदा आहियूं असां कहिड़े रस्ते सां अचूं वञूं। असां ज़लील खच्चर खुआर हूंदा मरीज़ चवंदा आहिनि घर वारा खणी छो न वेंदा। असां चवंदा आहियूं रस्तो बस्तो फटियो पियो, असां ज़लील खच्चर खुआर थियो, असांखे गवर्नमेंट छा ॾिनो, कुझु बि न ॾिनो आहे। असां ज़लील आहियूं, हर साल ते ईंदा आहिनि वाउंट वाउंट बि खणी वेंदा आहिनि। असांखे इहो चवंदा आहिनि बाबा रस्तो तव्हांजो हाणे बणंदो आहे, हाणे बणंदो। असांजा महिमान निवाज़ जंहिंमहिल ईंदा वेंदा आहिनि उहे बि इहो कुझु चवंदा आहिनि तव्हांखे छा, तव्हांखे सुख ॾिनो अथनि, छा तव्हां ॻिलींदा छो न ॻिलींदा आहियो। असांखे सिर्फ़ु रस्तो खपे वञे, असांखे हर सूरत में असांखे कुझु शइ न खपे, असांखे सिर्फ़ु इहो रस्तो बणे वञे। रोड जी असांखे शुरूआत बिल्कुलु असांखे सही मिली। असां हिते बसि ॿार बची ॾाढा तंग थिया आहिनि। तव्हां का बि माई अचे थी उन वारे सां ॾाढी तकलीफ़ थिए थी, ॿारनि सां का मजबूरी थी वेंदी आहे, रोड सही न आहे। ठीकु आहे, का बि गवर्नमेंट असांखे कोई फंड वंड न ॾिए थी, ट्रांसफरेंस बस बिजली बि न आहे, ॿार मच्छर में पिया आहिनि। काफ़ी अरसे खां वठी रोड ते तकलीफ़ आहे असांखे। असांजा पेशेंट वग़ैरह जेके आहिनि काफ़ी वीचारा फोत थी विया आहिनि। जेको हीउ रस्तो 10 मिंटनि जो आहे उन्हनि में कलाक था लॻी वञनि। गाॾियुनि जा टायर वारा बच थिया थी था वञनि। असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। असांखे गवर्नमेंट खे असां अपील था कयूं था, महिरबानी करे इहा असांखे रोड ठाहे वञे, असांजी ग़रीबनि जी मदद थी वञे। जी तव्हां हितां जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त असांखे मरीज़ इस्पताल पहुचाइण में तमामु तंगी महसूसु थिए थी ऐं 10 मिंटनि जो जेको सफ़र आहे उहो कलाकनि में तय करिणो पवे थो। कैमरामैन आसिफ चने सां गॾु अबू बकर चना, अवामी आवाज़ टीवी, राहड़की। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।